ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां अकबर दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ ठटे में म्यूनिसिपल कमेटी ठटे जे मुलाज़िमनि ते शहरी पारां तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ म्यूनिसिपल कमेटी एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सॾ ते मुलाज़िमनि पारां मीडिया अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज जी अॻवानी कंदड़ हनीफ चंड, मुमताज़ साबरो, मोहम्मद अली खत्री, रियाद अब्बासी, हफ़ीज़ शेख ऐं ॿियनि चयो त मकानी खाते जा मुलाज़िम ॾींहुं राति महिनत करे पंहिंजे शहर खे साफ़ सुथरो रखण तोड़े शहरियुनि खे पीअण जे पाणी फ़राहमी लाइ टुटल ऐं फिटल लाइनुनि ते कमु करे रहिया आहिनि। पर कुझु शरपसंद अनासर मुलाज़िमनि ते हमला करे खेनि तशद्दुद जो निशानो बणाइनि था। उन्हनि चयो त गुज़िरियल ॾींहुं म्यूनिसिपल कमेटी ठट्टो जे प्लम्बर अब्दुर्रशीद जमाली वार्ड नंबर 3 में टुटल पाणी जी लाइन खे बहितर बनाइण लाइ कमु करे रहियो त उते मौजूदु रुस्तम समूह नाले शख़्स मथां सख़्तु तशद्दुद शुरू करे ॾिनो, जंहिंजे करे मुलाज़िम सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। जेकॾहिं मज़कूरा माण्हू ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त एहतिजाज जो दाइरो सख़्तु कयो